नाज़रीन ग्रामी पीपी रहनुमा साबिक़ गवर्नर पंजाब जो चवण है त मुल्क के बचाइण लाइ पेट्रोल की प्राइस वधाए करे 500 रुपया फी लीटर कयो वञे तॾहिं ही मुल्क बचे सके थो। इहो सिर्फ़ पेट्रोल की कीमत लाइ न बल्कि फी यूनिट 100 रुपया कयो वञे ऐं उनखां अलावा जेका गैस की कीमत है 10% वधाई वञे तॾहिं ही पाकिस्तान मुल्क बची सके थो। ही आहे पीपी रहनुमा साबिक़ गवर्नर पंजाब जिनजो अनोखो हिकिड़ो बयान साम्हूं आयो आहे त मुल्क खे अगरि बचाइणो आहे त उनजो वाहिद हल इहो ई आहे पेट्रोल की कीमत 500 रुपया कयो वञे। ही वीडियो ॿुधी वठो त साईं जन छा पिया फरमाइनि पीपी रहनुमा साबिक़ गवर्नर। अगर मेरे पास अख्तियार होता तो मैं आज पेट्रोल की कीमत 500 रुपए लीटर करता, बिजली की कीमत 300 यूनिट जो इस्तेमाल कर रहे हैं उसको छोड़कर मैं 100 रुपया यूनिट करता। गैस की प्राइस मैंने कहा मैं 10 गुना बढ़ा देता। तो वो सारे एक दूसरे को देख रहे थे जैसे आप एक दूसरे को देख रहे हैं कि क्या रहा है। भाई मुल्क बचाना है, ये मुल्क नहीं बचेगा। शहर में वधंदड़ वारदातियूं छाजे लाइ वधंदी थियूं वञनि, ग़रीब माण्हू अफोर्ड नथो करे सके, ख़ुदकुशी जे तरफ़ बि वञनि था। कुझु माण्हू वरी राति जे टाइम डकैती, ॾींहं ॾिठे जो डकैती, इन्हनि शयुनि जे करे वधंदी थियूं वञनि। नाज़रीन ग्रामी हिननि खे इहा महांगाई छो नथी लॻे? ही जेके सियासतदान आहिनि, सियासतदाननि खे हिकु त पेट्रोल फ्री, बिजली फ्री ऐं उनखां अलावा अगरि फॉरेन वेंदा त का पॉलिसी ॾियाराए करे बाबा सियासत जे करे असांखे हेॾे फलाणे मुल्क वञिणो आहे, उन्हनि जो प्रोटोकॉल, उन्हनि जी टिकेटूं सभु कुझु गवर्नमेंट जे तरफ़ां, पिसजण वारी अवाम। छो जो हुननि खे त महांगाई जी ख़बर ई न आहे, तॾहिं हुननि जो इहो आहे त बाबा पेट्रोल खे 500 रुपया फी लीटर कयो वञे, गैस 10% वधाई वञे ऐं फी यूनिट 100 रुपया कयो वञे। तव्हांजो हिन वीडियो खे ॾिसण खां बाद छा मौक़ुफ़ आहे? पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾींदा।